वाकई चैलेंजेस मुश्किल हैं, डिफिकल्ट हैं, मगर आइंस्टाइन डिफिकल्ट चैलेंजेस से नहीं डरा, तो शहबाज शरीफ भी डिफिकल्ट चैलेंजेस से नहीं डरेगा और हम उसके पीछे खड़े होंगे। जहां कोई जरूरत पड़ेगी हम अपना जोरे बाजू भी देंगे, अपनी इनको इलेक्ट्रल एंड अदरवाइज हेल्प भी देंगे और इंटरनेशनल हेल्प भी इनको देंगे। और हमारे कैंडिडेट प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब हैं और इंशाअल्लाह जो सूरज तुलू होगा 9 मार्च को, वो इंशाअल्लाह इत्तेहादी पार्टियों का सूरज तुलू होगा और जरदारी साहब प्रेसिडेंट तक होंगे। इत्तेहादी पार्टियुनि सदर जे उहिदे लाइ आसिफ अली ज़रदारी जे नाले जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पीएम हाउस में इत्तेहादी पार्टियुनि जे अॻुवाणनि खे ॾिनल आजियाणे वारे तकरीर ख़िताब चवे थो 2 खां 3 ॾींहनि अंदरि आसिफ अली ज़रदारी सदर चूंडिजी वेंदो। होश उॾाईंदड़ चैलेंजिस आहिनि पर मुल्क ऐं क़ौम जी तक़दीर बदिलाए छॾींदासीं। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त आइंस्टाइन मुश्किलातुनि खां न ॾिनो, शहबाज शरीफ़ न ॾिजंदो। असां शहबाज शरीफ़ जी मदद कंदासीं क्योंकि सूरत हाल ज़रूर आहे पर नामुमकिन कुझु न आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी खे सदर जो उम्मीदवार बणाइण ते इत्तेहादी पार्टियुनि जो शुक्रिया अदा कयो। बिलावल चयो त आसिफ ज़रदारी वाहिद सदर हो जंहिं पंहिंजा अख़्तियार पार्लियामेंट हवाले कया। गॾिजी मुआशी मसइला हल कंदासीं। MQM पारां सदारती चूंडुनि में आसिफ अली ज़रदारी खे वोट ॾियण जो ऐलान। इत्तेहादी पार्टियुनि जो वफ़द ख़ालिद महमूद सिद्दीकी जी रिहाइशगाह पहुतो। MQM पारां आसिफ अली ज़रदारी जी हिमायत जो ऐलान। ख़ालिद महमूद सिद्दीकी जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी खे ई वोट ॾेई कामयाब कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आसिफ अली ज़रदारी खे अक्सरियत सां कटराए सदर बणाईंदासीं। कराची जे मसइलनि में पीपल्स पार्टी ऐं MQM जी दिलचस्पी आहे। MQM सां सदारती चूंड ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। चाहियूं था समूरा मामला गॾिजी हल कयूं। मां डिमांड कई आहे, साईं डिमांड कई आहे, रेज़ोल्यूशन में डिमांड आहे त इनखे ऑफिशियली रिकग्निशन मिले त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वाक़तन बेॾोहो मारो वियो ऐं उनखे शहीद चौराइण लाइक़ु आहे। असां चाहियूं था त उन्हनि सभिनी वर्करनि खे बि सलाम थियणु खपे जिन भुट्टे साहब जे यादि में पंहिंजी हयातनि जी कुर्बानी ॾिनी। मां क़ौम खे मुबारक ॾेई सघां थो त असांजो जेको मौक़िफ़ हो उहो तस्लीम कयो वियो। सारी दुनिया के लोगों पे की ज़बान पे एक चीज़ थी कि या अल्लाह या रसूल, शहीद भुट्टो बेकसूर। एक जालिम ने भुट्टो जुदा कर दिया। ये नुकसान खैर सबसे बड़ा तो उनके खानदान का था, उसमें तो कोई शक नहीं है। भुट्टो साहब वही थे जिन्होंने इस्लामिक समिट कॉन्फ्रेंस कराई थी और पूरे मुसलमानों को इकट्ठा किया था। मुझे वो दिन भी याद है जब शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ने 1988 में हल्फ उठाने के बाद पहली तकरीर की थी, उनकी भी आंखें नम थी। सिंध असेंबली में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के क़ौमी जमहूरी हीरो करार ॾियण जो ठहराउ अक्सरियत राय सां मंज़ूर। MQM जमात इस्लामी ऐं PTI मेंबरनि पारां बि ठहराउ जी हिमायत। वॾे वज़ीर असेंबली में ठहराउ पेश कंदे चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सरकारी सतह ते शहीद करार ॾिनो वञे। सुप्रीम कोर्ट क़बूले वरितो आहे त शहीद भुट्टो केस में ग़लती थी पर फ़ैसिले खे कालदम करार नथो ॾेई सघिजे। जेको ज़ुल्म थियो उनखे ख़तमु करण लाइ आइन ऐं कानून में तरमीम करणी पवंदी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बेगुनाह हो, संदसि अदालती क़त्ल थियो। 27 डिसंबर ते जेको थियो उनखे विसारे नथो सघिजे। असेंबली में तकरीर कंदे PPI अॻवान सईद गनी ऐवान में लुट लाड़े वेठो। चयाईं जिन ग़लतियूं कयूं ऐं ज़ुल्म कयो उन्हनि खे इबरत जो निशानो बणायो वञे। निसार खोड़े जो चवणु हो त शहीद भुट्टो खे बेॾोही मारियो वियो। इमदाद किताबी चयो त शहीद भुट्टो केस जी जजनि ऐं फ़ैसिले जे सहूलियतकारनि जा लाश क़बरुनि मां कढी ठाहियूं ॾिनियूं वञनि। MQM जे अब्दुल वसीम चयो त नाने जो क़त्ल थियो, ॾोहिटे फ़ैसिलो ॿुधो। असां अहिड़े मुल्क में रहूं पिया जिते इंसाफ़ जी खोट आहे। जमात इस्लामी जे मेंबर मोहम्मद फारूक ठहराउ जी हिमायत कंदे चयो त अॼु बि अॻूणो वज़ीर आज़म जेल में आहे। जमहूरी माण्हुनि खे सज़ा सबूत मिलण खां पोइ ॾिनी वञे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जस्टिस मज़ाहिर नक़वी खे बरतरफ़ करण जी सिफारिश करे छॾी। मज़ाहिर नक़वी मिसकंडक्ट जो ज़िम्मेवार करार। सुप्रीम जुडिशियल काउंसिल पंहिंजी राय मंज़ूरीअ लाइ सदर ॾांहुं माणे छॾी।
सिंध सरकार सूबे लाइ 22.5 अरब रुपयनि जे रमज़ान पैकेज जो ऐलान करे छॾियो। 60 सैकड़ो आबादी खे रमज़ान शरीफ़ दौरान 50,000 रुपया ॾियण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में मुनाफ़िक़ुनि ख़िलाफ़ अॼु खां कार्रवाई जो फ़ैसिलो। सहरी ऐं अफ़्तारी दौरान बिजली जी लोड शेडिंग न करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त 34,000 रुपया माहवार आमदनी वारनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। मुस्तहिक़ कुटुंब खे रमज़ान शरीफ़ में बैंक ज़रिए 5,000 ॾिना वेंदा। ज़कात खातो 14,000 ख़ानदाननि मां हर ख़ानदान खे 11,000 रुपया ॾींदो। हू मार्केट में पाण वञी आम वापरी शयुनि जा अघ चेक कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे ॾिनल सज़ा ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। चयाईं शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो खे ॾिनल फाही जी सज़ा गैर आइनी ऐं गैर क़ानूनी हुई। अदालत ग़लती मञे वरिती आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे ॾिनल सज़ा बि ख़त्म थियणु घुरिजे। बेगम नुसरत भुट्टो मरण घड़ीअ ताईं शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जी बेगुनाही लाइ जदोजहद कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह, निसार कोड़े, शर्जीद मेमून, नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि अॻुवाणनि सां गॾु गॾु ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरी। नवाज़ शरीफ़ जे पुटनि हसन ऐं हुसैन नवाज़ जा गिरफ़्तारी वारंट मुअत्तल। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत हसन ऐं हुसैन नवाज़ जे दरख़्वास्तुनि ते गिरफ़्तारी वारंट मुअत्तल करे छॾिया। हसन ऐं हुसैन नवाज़ जे वकील जो चवणु हो त हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ 12 मार्च ते पाकिस्तान अचणु चाहिनि था। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे वारंट 14 मार्च ते मुअत्तल करे छॾिया। एहतिसाब अदालत 7 साल अॻु ॿिन्ही भाइरनि खे एवन फील्ड समेत 3 रेफरेंसिस में इश्तिहारी करार ॾिनो हो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अदालती क़त्ल में इंसाफ़ मिलण जी ख़ुशीअ में पीपल्स पार्टी पारां योम शुक्र मल्हायो वियो। पीपी अॻवान ऐं कारकुन वॾे अंग में गॾु ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरी। शहीद भुट्टो खे फाही वारे अदालती फ़ैसिले में इंसाफ़ मिलण जी ख़ुशीअ में मिठाइयूं विरायूं पियूं वञनि। जीअं भुट्टो जनरा ज़ियालनि जो चवणु आहे त शहीद भुट्टो केस में इंसाफ़ मिलण जो क्रेडिट आसिफ़ अली ज़रदारी खे वञे थो। तॾहिं के सदर आसिफ़ अली ज़रदारी सदारती रेफरेंस ज़रिए शहीद भुट्टो केस में इंसाफ़ हासिल करे पंहिंजो सियासी ऐं इख़्लाक़ी फ़र्ज़ अदा कयो आहे। पेशावर हाई कोर्ट मख़सूस सीटुनि ते मेंबरनि खे हलफ़ खां रोकण वारे स्टे में 13 मार्च ताईं बाद करे छॾी। अदालत सुनीताहात काउंसिल जे दरख़्वास्त ते स्पीकर खे मख़सूस सीटुनि ते मेंबरनि खे 13 मार्च ताईं हलफ़ खणाइण खां रोके छॾियो। अटॉर्नी जनरल पेश न थियण ते ॿुधणी 13 मार्च ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणीअ ते अटॉर्नी जनरल खे पेश थियण जी हिदायत। नोटिस जारी। पाकिस्तान पारां गज़ा में रमज़ान दौरान फौरी जंगबंदी जो मुतालबो। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त गज़ा में रमज़ान दौरान जंगबंदी करे मुतासिरनि खे फौरी इमदाद ऐं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। पाकिस्तान कश्मीरियुनि जी हक़ ख़ुददारीत लाइ जारी जदोजहद हिमायत करे थो। भारत वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़नि में मुलविस आहे। आलमी बिरादरी वालारियल कश्मीर में जारी ज़ुल्मनि जो नोटिस वठे। माड़ी जलपाणी केस में DIG हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त रद्द। सिंध हाई कोर्ट में माड़ी जलपाणी में ॻोठाणनि खे क़त्ल ऐं ज़ख़्मी करण वारे केस जी ॿुधणी शहीद नज़ीराबाद जे DIG पूरी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ क़दम खयां पिया वञनि। कॉल रिकॉर्डिंग ऐं जियो फेंसिंग जो पिणु जाइज़ो वरितो पियो वञे। प्रोसिक्यूटर चयो त वाक़े बाबति दरख़्वास्त बेहतर थी चुकी आहे। दरख़्वास्त जुडिशियल कमीशन लाइ दाख़िल कई वई हुई। ATC में चालान जमा थी चुको आहे। अदालत ॿुधणी 28 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। सिक्योरिटी फोर्सेस जो ख़ैबर पख्तूनख्वा में 2 हंधनि ते ऑपरेशन। सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब ख़ैबर में पहिरें ऑपरेशन में शमरोज़ उर्फ़ शानी मारिजी वियो। जहीर ख़ान में ऑपरेशन दौरान दहशतगर्द मंसूर मारिजी वियो। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि पारां सिंध असेंबली जे प्रेस गैलरी में एहतिजाज करे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी ऐं बॉयकॉट कयो वियो। सहाफ़ियुनि पारां कराची प्रेस क्लब जे सदर सईद सरबाज़ी, KUJ जे अॻवान आजिज़ जमाली, वहीद राजपर, अकरम बलोच, हमीद सुबरो, शबीर लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस गैलरी में वॉकआउट कयो वियो। सहाफ़ियुनि जे एहतिजाज में पीपल्स पार्टी जे अॻवाननि शर्जीद मेमून, नासिर हुसैन शाह, ज़ियालनि जा ॿियनि प्रेस गैलरी पहुची एहतिजाज कंदड़ सहाफ़ी अॻवाननि सां ॻाल्हियूं करे ख़ातिरी करण बाद एहतिजाज ख़त्म करायो।
हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद में नौजवान भाउ ऐं भेण खे क़त्ल करे आपघात करे छॾियो। नसीम नगर भरिसां वादोवा रोड ते लॉ कॉलेज मां पेपर ॾेई मोटरसाइकिल ते बींदड़ भाउ ऐं भेण ते कॉलेज जे शागिर्द ई फायरिंग करे ॾिनी। गोली लॻण सबबि नारी युसरा तॾहिं ते क़त्ल थी वई। संदसि भाउ आकाश ज़ख़्मी थी पियो। जवाबदार इरशाद खोखर फायरिंग करण बाद पाण खे गोली हणी ख़ुदकुशी करे छॾी। ज़ख़्मी आकाश सिविल अस्पताल में इलाज दौरान दमधणी हवाले कयो। दादनगरी वेझो ॻोठु हुसैन लगारी बासी ॿिनि पोरियतनि जे अग़वा जी तस्दीक़। वारिसनि खां 60 लाख रुपया भुङ तलब। 3 ॾींहं अॻु पोरियत अख्तर ऐं इक़बाल सोलंकी कंदकोट बींदे रस्ते मां अग़वा थी विया हुआ। दाड़िलनि पारां भुङ न ॾियण जी सूरत में ॿिन्ही मुख़बिन खे क़त्ल करण जी धमकी। वारिस परेशान। दाड़िलनि 60 लाख भुङ तलब कयो आहे। न ॾियण जी सूरत में मुख़बिन खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी वई आहे। मीरपुर साकरो जे वार्ड नंबर 3 में घर जी भित किरण सबबि 2 निगरियूं दॿिजी फोत। हिकु ॼणो ज़ख़्मी 4 वरनि जी रेगानी ऐं 7 वरनि जी शबीना ख़ासि किले तॾहिं ते फोत ऐं ख़ान मोहम्मद ज़ख़्मी थी पियो। पनवाकिल जे सिटी थाणे ते अदालती छापो। नाहक बांदी बणियल नौजवान बाज़ियाब। फर्स्ट सिविल जज थाणे ते छापो हणी बांदी बणायल ग़ुलाम सरवर कलवड़ खे बाज़ियाब करायो। दहली बरसां चुल्ह अचण खां उथण सबबि घरनि खे बाहि। मासूम ॿारड़ी सड़ी फोत। हिकु ॼणो ज़ख़्मी। कोठ आलमसर में बाहि लॻण सबबि 3 पोरियतनि जा ककाम घर अलाह ताला समेत सड़ी खाक थी विया। चौरे में सुतल 8 वरनि जी जमीला रहमू सड़ी गई। ज़ख़्मी उमरुद्दीन रहमू अस्पताल मुंतकिल। दादू में क़त्ल केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 2 लाख रुपया ॾंड जी सज़ा। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार नौशाद उर्फ निशाद पवन खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई। अदालत ॾोह साबित न थियण ते इलियास अकबर, हाजी दोदो, वलीदाद ऐं इमदाद खे बरी करे छॾियो। ऐं शारजा में थियल सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट सखर जी टीम खटे वरिती। सिंध क्रिकेट लीग पहिरें एडिशन जे फाइनल मैच में लाड़काणे जी टीम 77 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। सखर जी टीम घुरबल स्कोर 3 ओवरनि में मुकमल करे वरितो। गॾियल अरब इमारात में रहंदड़ सिंधी वॾे अंग में कुटुंबनि समेत मैचूं ॾिसण पहुता। ऑर्गेनाइज़रनि पारां हर साल गॾियल अरब इमारात में सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट कराइण जो ऐलान।